नादरीन, नौशहर और फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। ब्यूरो चीफ मंजूर मलक जी रिपोर्ट मुताबिक़ दरिया सिटी भरिसां दरगाह असहाबी पीर वटां 1 महीनो अॻु सिम नालो टुटी पियो हो, जंहिंखे इंतिज़ामिया महीनो गुज़रण बावजूदि बंदि न कयो, जंहिं सबबि 40 खां वधीक ॻोठ ॿुॾी विया हुआ। अॼु मुख़्तलिफ़ ॻोठनि जा सवें ॻोठाणा नादर ख़ान जलबाणी, डॉक्टर अमीन जलबाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में सिम नाले खे लॻल 200 फुट घारे वारी जाइ ते ट्रैक्टर ट्रालियूं भरे पहुची विया ऐं घारो ॿधी वरितो। ॻोठाणनि ॿुधायो त बार बार एहतिजाज ऐं धरना आयासीं, पर सरकार ऐं चूंडियल नुमाइंदनि जे कन ते जूं न चुरी ऐं असांजा 40 खां वधीक ॻोठ बरसाती पाणी हेठि आयल आहिनि। 100 एकड़ ज़मीन पाणी हेठि अची वई, जिते 6 खां 7 फुट पाणी बीठल आहे, जंहिं सबबि असां पंहिंजनि प्यारनि जा लाश हथरादू ॿेड़ियुनि में खणी रहिया आहियूं। जॾहिं त मथां वरी इलाइक़े जो बाअसर MPA पंहिंजी ज़मीननि मां पाणी गॾराए उन सिम नाले में छोड़ करे रहियो आहे। असांजो केर बि तदारुक नथो करे। ॻोठाणनि इल्ज़ाम हणंदे चयो त MPA मुराद अली शाह पुलिस मार्फत असांजा ॻोठ ॿोड़ाइण चाहे थो ऐं पुलिस विंगारू बणियल आहे। उन्हनि वज़ीर आला सिंध, डिप्टी कमिश्नर नौशहर फिरोज़ ऐं ॿियनि वस वारनि खां बरसाती पाणी निकाल कराइण जो मुतालबो कयो आहे।